لله الذي خلق السماوات والأرض وجعل الظلمات والنور ثم نشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وقال ربكم ادعوني أستجب لكم عن أبي هريرة رضي الله تعالى عنه قال قال رسول الله صلى الله عليه وسلم ثلاثة لا ترد دعوتهم الصائم حين يفطر والإمام العادل ودعوة المظلوم أو كما قال النبي صلى الله عليه وسلم صدق الله وصدق رسوله النبي الأمي الصادق الأمين الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما درود شریف پڑھو بلند آواز اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وآل بيته أجمعين يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل حول من الأهوال مقتحم अॼु पहिरीं मई सन 2019 25 शाबान मुअज़्ज़म 1440 हिजरी अरबा वारे ॾियारे ते ॻोठ आरब खान महर में मुजाहिद हाजी दिलावर खान महर साहब ऐं जुमला जमात आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान जो जलसो कुरान पाक जो वाइस करायो आहे सुबह खां वठी अल्लाह जी रहमत जे आगोश में आयो ऐं इंशाअल्लाह ॾींहं जे आख़िरी घड़ीअ ताईं रब जी रहमत जो मींहुं वसंदो खाली न वेंदासीं रहमत सां झोल भरे हलंदासीं सभु चओ इंशाअल्लाह मुझा मोहतरम दोस्तों शाबानुल मुअज़्ज़म जो महीनो पंहिंजे पुॼाणी ते पहुची चुको आहे रमज़ान मुबारक मथा आहे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त रजब शहरुल्लाह शाबान शहरी रमज़ान शहरुल उम्मा पान फरमाए रजब अल्लाह पाक जो महीनो आहे शाबान मां मोहम्मद अरबी जो महीनो आहे ऐं रमज़ान मुंहिंजी उम्मत जो महीनो रजब गुज़री शाबान जा बाक़ी 5 ॾियारा रमज़ान मथो बीठो आहे महीना भी 3 ॾींहं भी 3 हिकु कल्ह वारो ॾींहुं ॿियो अॼु वारो टियों सुभाणे वारो कल्ह वारो ॾींहुं गुज़री वियो अॼु तोखे ज़िंदगीअ में अॼु को ॾींहुं इंतहाई बरकत वारो ॾींहुं मिलियो आहे जो तोखे क़ुरान जी कचहरी नसीब थी अमल अॼु कर अमल के सुभाणे ते न रख त मां सुभाणे अॼु वाइज़ ॿुधंदुमि सुभाणे निमाज़ पढ़ंदुमि सुभाणे ॿिया कम कंदुमि कहिड़ी ख़बर मतां सुभाणे वारो ॾियारो असांजी ज़िंदगी में ई न हुजे
कई जवान सुता तो सुबह जो उथिया ही न। हर शय जी गारंटी आ पर इंसान जी का भी गारंटी कान्हे। दोस्तों अज ही अमल कर। रजब गुजरी वो शाबान जा पोया डी तई। अज खां नमाज शुरू कर। मता चवे तो रमजान अचे मौली साहब पो मां मस्जिद में ईंदुम, पो मां दाढ़ी भी रखंदुम, पो मां दुरूद भी पढ़ंदुस, पो सलातूं भी पढ़ंदुस, पो चंगाई जा कम भलाई जा कम पो कंदुस। न बाबा अज कर। रमजान अची वियो त अल्हम्दुलिल्लाह। जेकॾहिं बिल इत्तेफाक रमजान असांजी जिंदगी में लिखियल ई न आहे, अज अमल कंदे त पोइ अल्लाह नामा अमाल में रमजान जूं समूरियूं बरकतूं लिखाईंदो। अमल अज कर। अजोके ॾियारे खे गनीमत सम्झ। साईं फरमायो इग़्तनिम खमसन क़ब्ल खमसिन शबाबक क़ब्ल हरमिक। पंजन शयुनि जे अचण खां अॻु में इंसान पंजन शयुनि खे गनीमत सम्झे। जवानी के पोड़प जे अचण खां अॻु में गनीमत सम्झ। जवानी अथई, पंहिंजी जवानी में इबादत कर, पंहिंजी जवानी में रोज़ा रख। छो त इबादत जवानी जी पोड़प खां वधीक आहे। सजदा जवानी जा, रुकू जवानी जा, जिक्र जवानी जा, जलसा ॿुधण जवानी जा, रोज़ा रखण जवानी जा। बाक़ी पोड़प थींदो त छा थींदो। पोड़प जो हिकिड़ो सजदो जवानी जो हिकिड़ो सजदो, पोड़प जा 100 सजदा। तंहिंजे करे अज पंहिंजी जवानी के दर जवानी सजदा करदन शेव पैगंबरी। वक्त पीरी गुरग ज़ालिम में शुवद परहेज़गार। जवानी में इबादत करण, जवानी में सजदा करण, जवानी में रब ॾे अचण, इहा त नबियन सगोरन जी आदत मुबारक आहे। बाकी पोड़प में तो जालिम वग़ैरह भी परहेज़गार थी पए। असां जवानी में तो न आयासीं, पर असांजा पोड़ा हाणे भी न आहे। जंहिंखां कबर में लड़कन थियूं तभी शौक़ ॿिया। ओताक में वेठो हूंदो, मस्जिद में न ईंदो, कचहरी में हूंदो, अल्लाह जे दर ते न ईंदो। ओ नौजवानो पंहिंजी जवानी जो कदर कयो। जवानी में इबादत कर। सुभाणे पोड़ो थी वञे, न अची सघे, रोज़ा न रखी सघंदे न, सही मां पोड़ो जवान हुयासीं त बाबा रखंदासीं। त पोइ अल्लाह मलाइकनि खे चए थो, मलाइको जवान हो त हिकिड़ो रोज़ो बि न घुसायईं। अॼु कोराड़ो आहे वीचारो, शेख फानी आहे, पोइते थो हलंदो वञे, पर हिन साल जे रमज़ान जो रोज़नि जो समूरियूं बरकतूं हिन जे नामा अमाल में लिखी छॾी। सुभान अल्लाह। अब आप मोहब्बत में आया हो, वांगार में मोहब्बत में। हाजी दिलावर खान वेचारे की वही मोहब्बत ही। सही वारो क्यों अचो, रात बलूचिस्तान आसे, मां चयो सही छॾियो तो बेहतर आहे। चई सही न अचणो आहे ज़रूर। ये बिल इत्तेफाक उन ॾींहुं भी लंजारी शरीफ में जलसो न अची सघियो, परे होसि तमाम, माज़रत कयमि। दावत हुई सही अब्दुल बासित साहब जी, पर इंसान पुॼी नथो सघे, मजबूर आहे। लोहा घोड़ा कॾहिं काथे आऊं कॾहिं काथे आऊं। कल बलोचिस्तान आसे, रात बलोचिस्तान, उन ॾींहुं भी परे आसे। बहरहाल दोस्तों असां त चऊं था ईअं क़ुरान पढ़ंदे पढ़ंदे मौत अची वञे त सौदो ॾाढो सस्तो। हा ईअं न अचे जुआ खेॾंदे, रांदि खेॾंदे, टहक ॾींदे, कचहरी कंदे, शराब नोशी कंदे, ज़िना कंदे मौत न अचे। वला तमूतुन्न इल्ला वअंतुम मुस्लिमून। रब तो फरमाए न मरो, न मरो मगर मुसलमान थी मरो। नमाज में मौत अचई, रोजे में मौत अचई, मस्जिद में मौत अचई, सजदे में मौत अचई, भला कम कंदे मौत अचई, कुरान पढ़ंदे पढ़ंदे मौत अचई। जे अइयां भलो मौत घुरे तो शहादत जो मौत मिली वञे त बेड़ा ही पार। ई महीनो आका साईं जो, इन महीने में दुरूद शरीफ घणो पढ़ो। दुरूद जे लाइ टाइम मुक़रर न आहे, जेतिरो थी सघे घणो पढ़। कम अज कम रोज 100 दफ़ा त पढ़, 100 तस्बीह, 100 मणिया नबी जे मथां दुरूद। जेको चवे मां क़यामत जे ॾियारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वेझो हुजां ऐं शफ़ाअत जो वधीक हक़दार बणिजां त दुरूद पढ़। हा दुरूद में बरकत आहे।
माखी भी तॾहिं मिठी थींदी आहे जॾहिं नबी साईं जे मथां दुरूद शरीफ़ पढ़ंदी। ईअं न थींदी। पाक नबी इमामुल अंबिया सरताजुल अंबिया पंहिंजे सहाबा सां सफ़र में गॾु हलंदे हलंदे साहिबनि सगोरनि चयो साईं थकावट भी महसूस पई थे, बुख भी लगी आ। पान फरमायूं दस्तरखानो लगायो, सामान खणी अचो, मानी भी खणी अचो। को अधु मानी खणी आयो, को टोए सो, पर भाजी न आई। साहबा मानी सां खाइन, देरी न थी। हिकड़ो माखी जो मखो आयो, आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कन मुबारक जे भरसां भी करे अरबी ज़बान में पियो ॻाल्हाए। चवे पियो मुंहिंजा साईं पंहिंजे साहबा खे चयो भाॼी न आहे त को मसलो कोन्हे, हे साम्हूं जबल ॾिसो त इन जबलनि जे अंदरि वॾी ख़ार आहे, उन ख़ार में वॾी माखी वेठी आहे। अवां जो कोई माण्हू हले, मां ॾसियांसि माखी लाइ अची करे सोना माखीअ सां मानी खाई छॾियो। जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मदीने वेंदो, अञा ॾाढा चवंदो त हिन साल वेंदो, होरिया चवंदो न पंध वेंदो, माना पंध में बि राज़ी हो। असांजी हिकिड़ी जमायत आहे जेका पंध सफ़र कंदी आहे, अल्लाह जे वलियनि जी जमायत तबली जमायत। हा सफ़र भी सही आहे, पर जे ॾाढा चओ जे क़बूल थी वञे त हिले रोज़ा भी उते नसीब थियनी त देर आहे छा। ॾाढा मोहब्बत सां दोस्तो साईं फरमाए अदा माखीअ जे मक्खन जो भी असांजो नबी नबी आहे। साईं वटि हिकिड़ो काफ़र आयो, चई साईं तूं सभिनी जो नबी आहे? पाण फरमाया हा। चई साईं न वणनि जो तूं नबी आहीं? साईं फरमाया हा मां वणनि जो नबी आहियां। चई भला सॾु कर ॾिसां जॾहिं। पाक नबी इमामुल अंबिया फरमाए मां सॾु कंदोमांसि त तूं चवंदे इहो ठहियल अथसि, इन ते जादू असर पियो करे। मां न बल्कि तूं वञ, केतिरा वण बीठा आहिनि जंहिंते तुंहिंजी दिलि चाहे उन जे टारी खां वठी करे चढ़ो। ईअं चवेसि ओ वण ओ शजर तोखे मिठो मोहम्मद करीम पियो सॾई। भॼंदो पियो वण घणा बीठा, हिकिड़ी टारी खणिजी आहे शजर, ओ वण हलो तोखे होॾे मिठो मोहम्मद अरबी पियो सॾई। चए थो त ज़मीन खां पाण खे पटे ईअं ड्रोड़ंदो पियो अचे, ड्रोड़ंदो पियो अचे जीअं बच्चो पंहिंजे माउ जे सॾ ते ईंदो आहे। अस्सलातु वस्सलाम अलैके या रसूल अल्लाह पढ़ी साईं फरमाए पंहिंजी जगह ते वञी बी। अल्लाह अल्लाह अरब मारे जे गोठ वारो असांजो नबी, वणनि जो भी नबी, माखी जे मक्खन जो नबी। पाण फरमायूं ऐ न अली, काथे आ मुंहिंजो अली? कहिड़ो अली? अरब खान मारे जे गोठ वारो चाचो अली न, मदीने जे मीर जो बिरादर अली, हसन हुसैन जो बाबो अली, फातिमा जो घोट अली, कुरान जो हाफिज अली, हाजी अली, गाजी अली, निमाजी अली, रोजे वारो अली, सखी अली, दाढ़ी वारो अली, पटके वारो अली, कुरान जो हाफिज ऐं कारी ऐं आलिम अली, खुदा जी ज़ात जो कसम हज़रत अली 24 कलाक मस्जिद में जिंदगी गुजारण वारो मुंहिंजो मुर्शिद अली। ॾाढा नथा चओ यार, मां लाड़काणे जो काथों जो अल्लामा शहीद रहमतुल्लाह अलैह मुंहिंजो रूहानी बाबो, मां हुन जो तरबियत याफ़्ता। वो चवंदो हो सुभान अल्लाह, चलो मूंखे न वणंदी आहे, मुंहिंजे रब खे बि ॾाढी वणंदी। सुलेमान अलैहिस्सलाम जो तख्त पियो हवा में वञे, हिकिड़ो मना पियो बकिरियूं चढ़ ॾिसी चई सुभान अल्लाह, वाह सुलेमान तुझी रब इज्जत कई थी, सुभान अल्लाह। ये लफ्ज अल्लाह जनाबे सुलेमान अलैहिस्सलाम के ॿुधाए, तख्त के हुकुम के हेठ लो लई आई। चई अल्लाह जबाना छा चई? चई मां तुंहिंजो तख्त ॾिठो, मां रब तोखे वॾी इज्जत ॾिनी, मां रब जी पाकई बयान कई त वाह ये सुलेमान खे इज्जत ॾियण वारो ॿियो न आहे, उहा अल्लाह जी ज़ात पाक आहे, तंहिंजे करे मां चयमि सुभान अल्लाह। चईं अल्लाह जा बाना जेके तो लफ़्ज़ चया न सुभान अल्लाह, ये इन मुंह वारे तख्त खां करोड़ दफ़ा मथे ते। वो अञा बि ओरिया था चओ
जन ॾाढियां चओ त निंड फिटेव मंझंदि जो निंड बि ईंदी आहे ख़ासि करे क़ुरान जे वाइस में अञा वधीक ईंदी आहे मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह साईं फरमायो अली माखी जो मको ॾिसे थो साईं पान फरमाई न सा वञ हज़रत अली शेरे जली हक जो वली हैदर शेरे बबर फाते खैबर असदुल्लाह करमल्लाह वजह फरमाए तो अग में माखी जो मको ओ या मां वयुसि हलंदे हलंदे वञी अंदर कार में ॿियनि खे ना पो आका जो पहुचायईं समूरा उॾाणा हलिया विया छॼ जे ॾींहुं माखी मां लाहे आयुमि साहबा माखीअ सां मानी खाधी वेठा ई हुयासीं साॻो मको आयो हुजूर पुरनूर रहमत वारे नबी इमामुल अंबिया जे कन मुबारक जे बरसा अरबी ज़बान में ॻाल्हायूं हलियो वियो साहबा चयो साईं अॻ में आयो हलो माखी ॾसियांव हाणे छा चइयो अल्लाह अल्लाह हुजूर फरमायो हाणे अजीब ॻाल्हि ॿुधायो साईं छा चइयो पाण फरमायो माखी जो मको चइयो सोण असांजे मथां रब वही कई इल्हाम कयो क़ुरान में फरमाईंदव औहा रब्बुका इलन नहल अनित्तखिज़ी मिनल जिबालि बुयूता व मिनश शजरि व मिम्मा यहरिसून थुम्मा कुली मिन कुल्लि समरात फस्लुकी सुबुल रब्बिकी ज़ुलुला यखरुजु मिन बुतूनिहा शराबुन मुख्तलिफुन अलवानुहु फीहि शिफाउन लिन्नास इन्न फी ज़ालिका लआयतन लिक़ौमिन यतफक्करून माखी जे मखे जो सोना असांजे मथां रब वही इल्हाम कयो ताकि जल पल काने जाते वणियो पंहिंजा घर ठाहियो जबलनि में ठाहियो वणनि में ठाहियो घरनि में ठाहियो साईं हुजूर सां अरबी ज़बान में पियो ॻाल्हाए साईं असांजो हिकिड़ो अमीर आहे जंहिंजो नालो यासूम आहे उहो असांजूं ड्यूटियूं लॻाईंदो आहे हिकिड़े खे चवंदो आहे वञो वञी करे गुलनि मां रस चूसे अचो तव्हां वञो हिकिड़े खे जीअं तबली जमात वारा तश्कील कंदा आहिनि हिकिड़े खे चवंदो आहे वञो वञी करे तव्हां पंहिंजो घर ठाहियो हिकिड़े खे चवंदो आहे तव्हां डॉक्टर साहिब बणिजी वेही रहो साईं असांखे न पकड़ न पानो न तेशी न करनी अल्लाह बचप ॾिना ॿिनि चपल सां पंहिंजो मनारो ठाहींदो अरब मां रवारो अवा माखी जे मनारे ॾे नज़र कयो इंजीनियर खे एॾी ताक़त न आहे जो नक्शो तयार करे न वटि फुट बडी न फीत अजीब घर आहे उन्हनि जो वरी जेकॾहिं इंजीनियर का वॾो उहिदो न आहे इंजीनियर थियण हमरा साईं कंहिंखे हथ ई नथो ॾे चई छो चई मां इंजीनियर साहब आहियां डॉक्टरी भी को वॾो उहिदो न आहे ख़ुदा जी ज़ात जो कसम जे इंजीनियर त पोइ माखी जा मखा वॾा इंजीनियर हे जेकॾहिं डॉक्टर त पोइ हेॾा वञनि था रस चूसण को गुलाब जे गुल जी को राबेल जी हेॾा वञूं था त रब्बिक ज़ुल्ला रब जो जिक्र कंदा था वञो ओ साईं जने रस चूसे करे मोटा दा जाऊं त रब्बिक ज़ुल्ला अल्लाह जो जिक्र कंदा ईंदा आहियो वॾो को तो नहीं डॉक्टर लाड़काने डॉक्टर मरीज खे तो ॾेई वरी टे दफ़ा सामने सां दोना चई छो चई बाबा जरासी चुमड़ी बींदा मौलाना हजरत मौलाना उस्ताद उलमा शेख अल हदीस साईं मौलाना अब्दुल गफूर कासमी रहमतुल्लाह फरमाइंदा बा असी मुसलमान हो असां वटि पानी पियूं भी बिस्मिल्लाह मानी खाऊं हथ धोई नबी साईं जे सुन्नत मुताबिक असां वटि जरासीम आहिनि ई कान सब मेड़े सेड़े अमेरिका भॼाए छॾिया असां वटि आहिनि ई न सूरुल मोमिन शिफाउन नबी साईं फरमाए मोमिन जी ओभर पियण शिफा आहे चओ सुभान अल्लाह दोस्तो वॾो उहिदो इहो न आहे मां तव्हांखां पुछां थो तव्हां छोरनि खे को पढ़ायो अंग्रेजी मुला थींदा त बुख मरंदा मां तव्हांखां पुछां थो इंजीनियर साहब जो पढ़ी अचे 10, 12, 15 साल साईं इंजीनियरिंग मां पास कई आहे इहो घणा माण्हू छॾाईंदो क़यामत वारे ॾियारे
ॻाल्हायो नथा भला डॉक्टर साहब घणा माण्हू चढ़ाईंदो कुछ भी न मास्टर जंहिंजी लख रुपया पगार आहे डॉक्टर जी 2 लाख रुपया पगार आहे इंजीनियर साहब जी त ईअं मथे आहे घणा घणा माण्हू सॾाईंदा पढ़ाए थो चई हेॾो वॾो उहिदो आहे ओ आरम महर वारो रब्बे मोहम्मद जो कसम जंहिंजी 5000 पघार आहे कारी साहब जी 7,000 पघार आहे आलिम सगोरन जी इहो 5000 वारो तुंहिंजे नज़र में मुला आहे पर मां अल्लाह जे क़ुरान हथ में खणी थो चवां मदीने जो मीर सचो आहे फरमाए क़ुरान जो हाफ़िज़ क़यामत वारे ॾियारे 10 माण्हू चढ़ाए जन्नत में अची वेंदा था चओ सुभान अल्लाह हा 10 माण्हू ऐं आलिम 70 माण्हुनि खे वठी वेंदो आलिम हिते पघार ॾिसे 5-6 हज़ार 7,000 ऐं होॾे 2 लाख पर माण्हू हिकु न अलाह करे पाण खे छॾाइनि पर हिन जे अबे अमा खे अलाह ताज पाराईंदो जो सुभान अल्लाह यार ॾाढा था चओ हा ताज पाराईंदो ज़ौहु अहसन मिन ज़ौइ शम्स फरमायई हिन दुनिया जे सिज खां वधीक उन जे ताज में रोशनी होंदी कुरान में 6,666 आयतूं 558 रुकू 114 सूरतूं 30 सिपारा रब चंदो हाफिज़ इक़रा पढ़ ठाहे टाए पढ़ ये दुनिया जे अंदर पढ़ंदे हैं तरावीह में पढ़ंदे हैं ठाए टाए पढ़ पढ़ंदो वन जाते कुरान जी आखिरी आयत आहे जन्नत में उते तुंहिंजो बंगलो थो ये कुरान पढ़ायो बचन के कुरान अर्ज़ पियो क्या पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के माखीअ जो मको पियो चवे ओ मुंहिंजा साईं हर एक रस जो रंग जुदा जुदा डॉक्टर चे कंदो वींदो असां सोराखन में विझंदा वेंदासीं साईं हर एक रस जो रंग जुदा जुदा जायको जुदा जुदा सोना माखी मिठी कीअं थींदी पान फरमायूं ॿुधाए अल्लाह अल्लाह अरब खान मर जे ॻोठ वारो खुदा जी ज़ात जो कसम मदीने जे मीर खे पियो चवे साईं असांजो अमीर असांखे पढ़ाईंदो छा पढ़ाईंदो अथव चवंदो आहे त चओ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद ओ सोना मोहम्मद एक दफो तो मोहम्मद करीम जे मथा दुरूद शरीफ पढ़ी हिय जो शुकारो ॾींदा रंग भी हिकु थी पवंदो आहे त माखी भी मिठी थी पवंदी आहे हाणे मां तव्हांखां पुछां थो माखी ॾे हिकु दफ़ो वही आई माखी मिठी आहे न अबा मिठी आहे हिकु दफ़ो पर जै मिठड़े मोहम्मद अरबी साईं जे मथा 23 साल रातनि जी वही आई वो मोहम्मद केॾो न मिठो हूंदो ईअं कर तूं हण इस्तेर वारो थकजी पियो आहे करे 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 चओ सुभान अल्लाह लाउड अरबी मूंखे ॾिसी भॼी तूं न आहे ॿियो चओ सुभान अल्लाह थोड़ो सन्हड़ो करे थोड़ो यो हो भी देश इको भी दोस्तों अर्ज़ में क्या है ही महीनो गुजरण वारो थई दुरूद घणो पढ़ तू जे असांजे कुलनि ते मलाक वेठा बई गॾु कम न कंदा तोखे कल्ह रोज़ ख़बर पई अबा अरब मर में वॾा आलिम था अचनि वॾो जलसो आहे सॼो ॾींहुं क़ुरान पढ़ियो वेंदो आलिम ईंदा क़ुरान ॿुधंदासीं ज़ियारतूं थींदियूं तो इरादो कयो हिन मलाइक इरादे जी नेकी लिखी छॾे हेॾो गुनाह जो इरादो कई त हे लिखे थो चए थो बाबा अञा इरादो कयो अथई अॻे चओ थो लिखीसि जॾहिं हाणे गुनाह पियो करी न चई हाणे त लिखांसि चई बी जॾहिं करे वञे हे तो चएसि बी या मस्जिद साम्हूं अथसि मन लड़ी पई त वरी ट्राए छॾे नथो लड़े पोइ हिन लिखियो हिकु गुनाह हिकु कई हिकु
पर जे नेकी हिक कई त हिक न लिखंदई 10 लिखंदई बाबा घणियूं 10 हा एडो रम हे भई कम न कंदा या हे कंदो या हे कंदो आरम वारो खुदा जी ज़ात जो कसम आहे हिकिड़ो अहिड़ो टई मां जो ॿई मलाइक कलम खणी कम था कनि कहिड़ो टई जेको शख्स मदीने जे मीर आमिना जे लाल इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद शरीफ पढ़ंदो ॿई मलाइक कलम खणी करे कम कंदन हिकिड़ो नेकियूं लिखंदो थई ॿियो गुनाह हटाईंदो वेंदो थई नारे तकबीर शान मुस्तफा मकाम मुस्तफा नबी जे मथां दुरूद शरीफ आरम वारो जेतिरो पढ़ो खुदा जो कसम सवाबी सवाबा सवाबी सवाबा इबादत ता दुरूद शरीफ पढ़ असां कॾहिं भी दुरूद खां झलियो ना है कॾहिं भी सलात खां झलियो ना है आओ जेडी मल वणई दिल चाही पढ़ टाइम दुरूद जो आहे न पर असां हाले जी शरीफ वञो लंजारी शरीफ वञो बाई जी शरीफ वञो दरगाह अमरोल शरीफ वञो बेर शरीफ वञो असां के पंहिंजा मुर्शिद असीं कादरी तरीके जाऊं असां के ज़िक्र ॾींदान हिक तस्बीह अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम बी तस्बीह अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व अतूबु इलैहि त्री तस्बीह अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबील उम्मी असां के त पंहिंजा मुर्शिदन रोज हिक तस्बीह जो ताकीद कयो त मदीने वारे संजे मथां घट में घट रोज 100 दफ़ा दुरूद जरूर पढ़ो असां करे न चलियो केर जली दो सलात को दोस्तों ये महीनो दुरूद पढ़ण जो अचई तो वो महीनो रहमतुन वारो इमामुल अंबिया सरताजुल अंबिया रहमत वारे नबी फरमाया अय्युहन नास लक़द अज़ल्लकुम शहरुन अज़ीम ओ इंसानो वडी अज़मतुन वारो महीनो पियो अचे बरकतुन वारो महीनो यार तवज्जो कयो यो महीनो जंहिंजो नफिल पढ़ो त फर्ज़ जो सवाब फर्ज़ पढ़ो त 70 फर्ज़ जो सवाब पर यो महीनो दुआओं जे कबूल थियण जो महीनो थई आका से फरमायो हज़रत अबी हुरैरा रज़ी अल्लाह ताला इन हदीस जो रावी केड़ो अबू हुरैरा मदीने जे मीर इमामुल अंबिया वट कलमो पढ़ई जने घर वींदो हो अम्मा उनखे मार ॾींदी ही अबू हुरैरा मोहम्मद जो कलमो छॾे ॾे अम्माड़ी दर त खोल दर न खोलींदी हुअसि इलाज कंदोसि अम्मा महिरबानी त कर खुदा जी ज़ात जो कसम जॾहिं खोलींदी 200 चूवणी छॾींदी हुअसि जादूगर ॾे न वञ शाइर ॾे न वञ अॼु डंडड़ा कुझु घणा लॻ रोअंदो रोअंदो आका साईं वटि आयो सोहणा अमर मारियो चौथी मारई साईं मांखे चवे थी त मोहम्मद ने न वञ जादूगर न वञेसि शाइर असांजे महबूदन खे मञे ई कोन साईं दर ई नथी खोले सोना जेकॾहिं तव्हां ॾे नथो अचां त मज़ो नथो अचे जेकॾहिं अम्मा अम्मा दर ई नथी खोले अल्लाह अल्लाह ॿुधो अरब खान महर जे ॻोठ जा नौजवान हुज़ूर फरमायो ओ अबू हुरैरा जी मुंहिंजा साईं अम्मा जे साम्हूं त न थियो साईं न बार बार मैं खबरदार अम्मा जी साम्हूं न थी जाए मां मोहम्मद जनाज़े में यार न ईंदो मां रोई वेठो साईं मुंहिंजी अम्मा काफ़िराणी तमाम कमज़ोर अॼु त रहमत जा अतड़ा खणो अल्लाह मुंहिंजी अम्मा खे मुस्लमान बनाए रहमत वारे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा रहमत जा हथड़ा मुबारक खया अल्लाहुम्मा दि उम्मा अबी हुरैरा तो सुभान अल्लाह मोहब्बत से जो सुभान अल्लाह हथड़ा करिए हो मुझा अल्लाह अबू हुरैरा जी अम्मा की हिदायत कर कुरानिया
अल्लाह अबूर जी अम्मा के मुसलमान कर साईं ने हथड़ा क्या इन बुजुर्ग पेरन ते जोर ॾिनो माण्हू पिया पुछनि कारे तो वञी चई हटी त वञो रस्तो त छॾियो छाजे लाइ चई मां गोए रखी आहे चई कंहिंसां चई हेठो मां तो वञा मथां मिठे मोहम्मद जी दुआ काॾे था वञो चई मुंहिंजे घर ॾिसां त मां तो अॻे पहुचां या आका जी दुआ थी अॻे पहुचे दरवाज़ो खड़काए अंदर आवाज आयो मंदकल बाब केरा दरवाजे ते अम्मा न अबी हुरैरा वो दोनों जवानो अम्मा मां तो जो पुटरो अबी हुरैरो अम्मा वरी मां रखाना आयो आया अम्मा हथन में ताकत दई त मार दे अंदर आवाज आयो बच्चा 2 मिनट सब्र कर दर खोलियाई थी अल्लाह अल्लाह हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला नो पांजो पाण सा पाण पियो ॻाल्हाए अबू हुरैरा तू देर पहुतो मिठे मोहम्मद करीम जी दुआ अगे पहुची वई थई यार तोखे कीअं ख़बर पई चई अॻ में दरवाज़ो खड़काईंदो चवंदी दर न खोलींदी मां जादूगर खां यारी छिनी नबी खां यारी छिनी अॼु चवे थी बच्चो 2 मिनट सब्र कर दर खोलियाई थी कलाम में तब्दीली थी वई अगे सख्ती हुई हाने नरमी थी वई पो चम अबू हुरैरा इहो मिठे मोहम्मद करीम जी दुआ जो असर आहे औरदा जो सुभान अल्लाह पानी जे छप छप जो आवाज मां ॿुधा पानी जे छप छप जो आवाज ॿुधा जॾहिं अमर गुस्ल पई करे समझा पियो गुस्ल करे जॾहिं ॿाहिरि निकिती अक्षरन वारन मां ताज़ो ताज़ो हदीस जो तर्जुमो पियो कयां वार ताज़ो ताज़ो पानी में पियो हथड़ी में हथ में लठड़ी आ दरवाजो खोले मुने मुर्की चे थी अबू हुरैरा जी अम्मड़े पुट साहिब थी जाए अमा छाजो शुरू कयई अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुह अम्मा अम्मा तू तो साईं को जलींदी है न वन मोहम्मद ने नवन अज ओचतो इनकलाब की आयो उन मोहम्मद जा कलमा भी पढ़े रोई करे चेठी पुटड़ा वेठी हम ओचतो दिल में ज़रब लगी चोट लगी वो केड़ी जिंदगी आ जे जिंदगी में मोहम्मद जी गुलामी न हो जे अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का तो गले में डाल लो तो मोहम्मद की गुलामी का कभी 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 नता गलाए कभी अरे जो अबू अम्मा चेरो आने जन्नत जा 2 दर खुलिया पे अबू जन्नत जो दर नबी से फरमाया जन्नत तहत अक़दामिहिल उम्महात साईं रमजान शरीफ का पढ़या मिंबर ते चढ़या परे डाके ते डाको रखियो फरमायो आमीन वरी बे ते आमीन वरी 3 ते आमीन अगे दइए चढ़ी वींदा हा अजो आमीन आमीन चवंदा विया ॿुधो ॿुधो सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहि मजमईन जी जमात जे मसलो समझ में न ईंदो हो न त वो चवंदा या रसूल अल्लाह कुछ रायत कर रायना साईं सा कुछ रियायत क्यों माना वरी रिपीट क्यों वरी बीहर सा के यो बुधायो असा जे समझ में ना आयो मसलो असा हिते तो रहिया जी वणे से ती मुर्शिद बेड़ो पे बोड़े जमात जो ये ना है को सवाल ही न करे ना समझ में ना तो पुछ तो नबी साईं चवंदा ना रायना वो काफरन छा क्यों उन्हें की थोड़ी हेठ दिनो ये राइना राइना जी माना सा रियायत कर राइना माना संजा धनार अल्लाह फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू ला तक़ूलू राइना वक़ूलू ज़ुरना रब तो फरमाया ईमान वारो मुझे मोहम्मद करीम के राइना करे न सर कयो काबर गलत बाशिकन ये जो वक़ूलू ज़ुरना ओ मोहम्मद यो मसलो समझ में न तो अचे कुछ नजर सानी फरमाए
चो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मथा अल्लाह एकड़ो नुक्तो भी बर्दाश्त न कयो काफर ये भी न चवन साहबी सगोरन जो सही अगे त ताई चली नींदाओ हाने आमीन आमीन चवंदा वियो पाण फरमायो आओ पुट जने बारे डाके ते डाको रखियो मुअट जिब्रील आयो सोना मोहम्मद अल्लाह मां के मोकलियो वनी मुझे महबूब के चो वो मानू मां अल्लाह पाजी रहमत का कटे छड्यो में साईं केड़ो जै मजलिस में जै कचहरी में तो मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नाम नामी इस्म किरामी कयो वने ऐं तुझे मथा दुरूद न पढ़े रब तो फरमाए मुझी रहमत का कटला 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 जिब्रील चयो सही मां बन मानू का बेज़र आका से फरमायो आमीन मां भी चम तैयार मां भी इन का बेज़र जो मुझो नालो बुध ऐ सलात न पढ़े दुरूद न पढ़े ओ मुझा बचड़ो जने बेडा के ते मां डाको रखियो वरी जिब्रील आयो सोना वो मानू भी अल्लाह जी रहमत का कटला जे जिंदगी में रमजान जो महीनो अचियो रोजा न रखई रमजान जो कदर न कयई इज्जत न कयई रमजान अची वरी हलियो वयो इन सजे रमजान में इन रोजा न रखियो मस्जिद में न आयो रब न परचायई रब तो फरमाए रे मानू के मां पांजी रहमत का कटे छड्यो में जिब्रील चयो से मां बेजार आका से फरमाए मां भी आमीन चई मां भी जम दयो कटल होजे वरी जने ट्रे डाके ते मां कदम रखियो वरी जिब्रील आयो सोना वो मानू भी अल्लाह जी रहमत का कटल रब तो फरमाए कटे छड्यो मास जे जिंदगी में अबो भी जेरो होजे अम्मड़ भी जेरी होजे वो भी पांजे अबे अम्मा जी खिदमत न करे अबू अम्मा राजी न करे अबू अम्मा मरी विया नाराज थी वियस इन खिदमत न कई रब तो फरमाए मुझी रहमत का कटल जिब्रील चवे तो साईं मां बिन का बेजार आका से फरमाए मां भी चम आमीन मां बिन का बेजार तांजे करे मदीने जे मीर फरमायो रिजल रब फी रिजल वालिद अबू अम्मा राजी थव त अल्लाह राजी थव ए वरी वडो गाना चवंदी फकीर राजी त अल्लाह राजी काथे लिखल फकीर राजी अल्लाह राजी लिखल काथे देखार ही लिखल त रिजल रब फी रिजल वालिद अबू अम्मा राजी अल्लाह राजी अबू अम्मा नाराज अल्लाह नाराज माता का पुछांदो नबी से फरमाया अल जन्नत तहत अक़दामिहिल उम्महात हुजूर फरमाया अल्लाह अम्मा जे कदमन जे हेठा जन्नत रखी तव जन्नत कबे गालायो न एरा तो आए हलण जो वो ये मिलंदी पीमा के गारियो अबे अम्मा जी इज्जत न अरे अबू जन्नत जो दर थई जन्नत अम्मा जे कदमन में ये अबू तो चो ओ बा ओ छोरा देर कई थी रात जो 12 थी विया ने अया ना आयो घर हमरा कावड़े इंदो फूकियो इंदो बस हमरा मुझे पी इस बेइज्जती कया दोस्तन जे मुंह ते माके घटवत गाले ते घटवत केड़ो गाले 12 थी विया ने अचन रोले जो दो अम्मा थोरो चवंदी उनके चंदो डायन तू जेरिया मुझो घर न हलंदो पीमा नाराज कई सैन फरमाया काश मुझी अम्मड़ जेरी हुजे हाँ मां मोहम्मद नमाज पढ़ा हाँ ऐ मुझी अम्मड़ मां के सदे हाँ ओ पुत्र मोहम्मद सैन फरमाया मां नमाज भनी भी चवा सा जी मुझी मिठड़ी जीजल अम्मड़ अब अम्मा जी बदुआ का बचो खुदा जी जात जो कसमा अब अम्मा जी दुआ लगे तो चो पारस बनाए छदई आज पिट ही दबी दबाव पर दुनिया कला के दुआ तो का पिट मो चंगा लफ्ज निकल दबाई न थई है काबतुल्लाह जो इमाम मौलाना अब्दुल रहमान सुदैस कारी अब्दुल रहमान सुदैस चेबो मनन लेंदो तो डिंगो हुंदो पाण दिनो है चेबो अम्मा मां के पिट्यो अम्मा मां के पिट्यो काबे जो इमाम है तैयार पिटे ही केड़ो पर अमर जी जबान मां पिट वाला लफ्ज भी एड़ा निकता जेके खराब न हा अम्मा थोड़ी कावड़ जी पे जे अब्दुल रहमान अल्लाह कंदो त काबे जो इमाम थी काबे जो इमाम थी ने भी हई पिट पर भली हई जो अज अब्दुल रहमान सुदैस काबतुल्लाह जे मुसल्ले ते भी नमाज हां मत्ता पीमा के नाराज क्यों थई
इब्न हई जो वाक़ियो वॾो शेखुल हदीस हो, उस्तादुल उलमा हो। उन जी अम्मा उन मुर्गियूं धारी, वाक़ियो ईंदो मुर्गियूं धारी, पोइ चवंदी हुअसि इब्न हई हिन मुर्गियुनि खे सुबुह सां उथी दाणो बि ॾींदो कर, पाणी बि ॾींदो कर। पोइ अल्लाह जो वली उथंदो हो, तहज्जुद पढ़ी निमाज़ पढ़ी, पोइ मुर्गियुनि खे दाणो बाणो ॾींदो हो, पाणी ॾेई पोइ वञी मदरसे में पढ़ाईंदो हो। अम्मा उते 8 बजे कुराड़ी ॾिसे त कोकिड़ियूं दाणो आहिनि ई कान, खाई वई डरड़े पानी पी वयूं। अम्मा सम्झंदी त ॾिनो न अथई, न मुला खे चढ़ो पढ़ाइणो आहे, बस लठ खणी ईंदी, ऐन इब्न हई, काॾे इब्न हई, ऐं तालिब अॻियां वेठा हूंदा, ईंदी चवंदी मां तोखे चवां थी कुकड़नि खे पाणी ॾे, तूं रुगो मुला रुगो पढ़ाइण ते वेठो आहे, मुंहिंजो चवणो अथई। पोइ डंडा हणंदी हुअसि पुठीअ में डंडा, हे हेठि कंद कंहिं वेठो हूंदो, तालिब वेठा हूंदासीं, ईअं बि न ॾिसंदो, कुराड़ी अम्मा मारे मारे हली वेंदी, वरी चवंदो अम्मा मां ॾेई आयो आहियां, खाई विया। चई न तूं न ॾिना, तूं न ॾिना। हिकिड़े दफ़े एॾी कावड़ में आई निंड मां जो उथी त डंडो जो हईं त मग़ज़ मां रत शुरू। हिकिड़े शागिर्द चयो साईं तव्हांजी अमड़ रोज़ अची तव्हांखे पई मारे, रोज़ तव्हां बि कुझु न पिया चओसि। मां हिकु सलाह ॾियांव, पुट कहिड़ी? चई साईं जॾहिं सुबुह सां निकिरींदा अचो दाणो त उहे कुकड़नि खे ॾियो पिया पाणी बि। अमड़ ॻाल्हि सम्झे नथी, हिते अची तालिबनि जे मुंहं ते तव्हांखे लठियूं पई हणे, अॼु त तव्हां खां रत कढियईं। सुण ओ मुंहिंजा मोहतरम उस्ताद मानवर, साईं जॾहिं सुबुह सां तव्हां निकिरो, घर जो जेका ॿाहिरीं आख़िरी गेट आहे उहा ॿाहिरां बंदि कयूं अचो। अम्मा जो दीवारी जे अंदरि हुजे, हेॾे त न अचे, भली नहीं हुजे, हिते अचे थी कावड़ में मदरसे में तव्हांखे डंडा पई हणी वञे। अल्लाह अल्लाह अरब खान मार जे ॻोठ जा नौजवान हुन अल्लाह जे वली शेखुल हदीस चयो पुट सलाह यार ॾाढी भली ॾिनी अथई, ईअं कयां पर यार ॻाल्हि ॿुध, अम्मा जॾहिं मारींदी आहे पुठीअ में डंड, ॿाहुनि में डंड, जॾहिं ईशा जी निमाज़ पढ़ी करे मां सुम्हंदो आहियां, रात जो मदीने वारे साईं मिठे मोहम्मद करीम जी ज़ियारत नसीब थींदी आहे। ख्वाब में साईं जन मूंखे पंहिंजो हथड़ो जो घुमाईंदा आहिनि, मुंहिंजा सभु दर्द लही वेंदा। मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह वॾो आलिम हो, सिख हो, वो मुसलमान थियो, अमरोल शरीफ में रहियो, जलावतन भी थियो, उनजी अम्मा सिखियाणी। पोइ चवंदी हुअसि बेदू अभी तक मेरा नाश्ता तैयार नहीं। पोइ चवंदो हा अम्मा जल्दी बस तैयार, पाण करे ॾींदो। पोइ करे करे चवंदी पानी निकालो कुएं से, कुएं में पानी कढंदो। पोइ जॾहिं मां अचे न पोइ चवंदी हुअसि इसको हाथ न लगाओ पानी को, तुम मुसलमान हो। ईंदी ही कावड़ में शागिर्दनि जे अॻियां वेठा ने जमायती ॿिया अची पात्र खई वेंदी, अची कुटी कुटी कुटे 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 थकजी पवंदी, कुराड़ी जज्बात। मौलाना हीअं बि न ॾिसंदोसि त मां छो थी मारींदो, काफ़िराणी आहे, जमायत वेठी न, सफ़ा तॾहिं थकजी पवंदी सकंदी। पोइ मौलाना उथंदो हो पंहिंजी जाइ तां, वञी अम्मा खे भाकुर पाए, ॿाहुनि खे ज़ोर ॾेई चवंदोसि अम्मा तुम थक गई हो। काफ़िराणी अम्मा तू थकजी पई है, मारे मारे थकजी पई है। अरे नौजवान मां खे बि गारियूं ॾे, अम्मड़ खे बि गारियूं ॾे त कुत्ती भौंक न। ला यदखुल जन्नत आकू वला कमारू वला मनानू वला मुदमिन खमर। नबी से फरमाया 4 शख्स जन्नत में न वेंदा, नशे जो आदि, जुआबाज, एहसान करे थोरो ॼाणाए, ऐं पी मां जो नाफरमान जन्नत में न वेंदो। अल्लाह जो नालो अथव वाइज़ माना नसीहत। मां तव्हांखे अदब जो वाइज़ कयां, नसीहत कयां, अबे अम्मा के राज़ी कयो। कुरान में पंहिंजी इबादत सां गॾु फरमाए तवाबुदुल्लाह वला तुशरिकू बिही शैया व बिल वालिदैन इहसाना। बीजाते फरमाए वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना।
इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़ि वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा वख्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्लि मिनर रहमा वक़ुल रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। चौन सुभान अल्लाह। तू हले वही न ट्राई से तू जरा फैसलो क्यों आता इबादत मोहजी अब इबादत कांजी अब कांजी अब रुकू कांजो अब सजदो कांजो तू जरा फैसलो क्यों आ अल्लाह तो जमा फैसलो क्यों तमा इबादत मोहजी कर ऐं बियो फैसलो यो थई त अबे अमर सा सोनो अबे अमर सा सुनो बिनी मां कोई बोड़ो दियो अमर या अबो एड़ी गाल दा कंजे का तोखे नथी वणे ओ खान ओ मुल्ला ओ साहब ओ ऑफिसर ओ मास्टर ओ कारी साहब हता के नबी के भी आर्डर तो बिल वालिदैन ihsana अबे अमा सा सुनो हल बिनी मां कोई बोड़ो दियो एड़ी गाल दा कंजे का तोखे नथी वणे वो पांजे अबे अमा के उफ भी न चए जाए प्यार सा गालाए जाए अदब जो गालाए जाए अल्लाह अल्लाह रब अदब जो सिखारे वक़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्लि मिनर रहमा। अरे तू पांजे अबे अमा लाए बाजू खणी करे दुआ कर रब्बिरहमहुमा कमा रब्बयानी सगीरा। अल्लाह अल्लाह मुझे अबे अमा जमाता रहम कर ये कर जी नंढे होंदे मुझे मता रहम कयो हो मौलवी साहब ओ नौजवान मुतबर मुझो जवाइस यो थव रमजान अचे वठो रमजान में माफी वठो दुआउनि जे कबूल थियण जो महीनो थव पी मां खे परचायो रब पंहिंजी इबादत सां गॾु ॿुधो ॿुधो भला हिते रुगो पंहिंजी पारत कई अबे अमर जी ॿियनि जी न रब तो फरमाए मां रब अकेलो हाँ अकेलन जी ॿियो पारत कयो अकेलो हाँ न मां रब खे छॾीने ॿियो रब न मिलंदी अबो भी अकेलो थई अबो छॾीने ॿियो अबो न मिलंदई अमर भी अकेली थई अम्मा छॾीने भी अमर न मिलंदई हजारे मायर अमड़ियूं अमड़ियूं चवन पुट मां अमड़ ना 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 अमड़ अमड़ अबो अबो आरब रब आरब खान महाराज गोठ वारो खुदा जी ज़ा जो कसम रब के छॾींदे हजारे दुनिया जा दर पिनिया कुछ न थींदी कुछ न वरंदी रब छॾींदे ॿियो रब न मिलंदी अबो छॾींदे ॿियो अबो न मिलंदी अमड़ छॾींदे ॿी अमड़ न मिलंदी रब तो चवाए रब करीम तो चवे इन्हनि जी तो कया इबादत पंहिंजे रब करीम जी कर अबे अमड़ जो अदब कर तमा जन्नत ॾियाई खपे खपे कंदऊ मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जो मौलाना ग़ज़ाली रहमहुल्लाह लिखियो आहे अल्लाह मुझो को जन्नत में दोस्त आहे अल्लाह बोलो हां मूसा फिलानी जात को कासाई दई वो जन्नत में तुझे दोस्त वनी मिले वनी बिशारत रे जनाब मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम गोलींदो आयो नालो पुछाइंदो वाके ॾिठे देखलो गोश्त जी अॾे ते वेठो नौजवान सोहणो हसीन जमीन चेहरे ते ॾाढी चमकेस पई मूसा जो कलमो पढ़े पर उन आया नबी के ॾिठो न परे खां मूसा अलैहिस्सलाम जो दीन पहुतुस ठीक अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम वा नालो छा अथई ओई यार मां तो जो मेहमान जैसे मां बता जो मीज़बान चई यार चई सही हलो घर गोश्त जो टुकड़ो खयई उनके बाद कयई अधु ज़ाल खे निंड मेहमान आयो आ मानी कर अध जी पान कयई मानी भाजी हिकड़ी कुरानी वेचारी ज़ईफ माज़ूर अखिन का भी माज़ूर तमाम कमजोर ये उनके गिरह नरम कंदो खाराइंदो पियो वञे हीअं पियो खारायोसि जीअं अम्मा पंहिंजे बच्चे खे खाराईंदी आहे मानी खाई बस कयई हथड़ा धोरायईं वात धोतई अल्लाह अल्लाह जनाबे मूसा नबी ॾिसे पियो ॾिठई कुरानी आखिर में कुछ लफ्ज़ चया हो रहा जेके मूसा नबी न ॿुधा
समझी ज़बान में कुछ लफ्ज़ ये चप्पल में कुछ चई नौजवान मानी खणी आयो सही जो मानी खाओ थोड़ी देर थी वही ताके सही ने फरमाया मूसा अलैहि सलाम जो यार मानी जुदा चौके चीज़ मुझे अम्मड़ा जे मां के ॾियणी हो इन जी खिदमत मां पाण कंदो हा सही अम्मा जा लटा अम्मा जा बिस्तरा अम्मा जा मानी अम्मा जा पेर धोआ सी मां कंदो हस पाण पाण मुझी साला नेका चवंदी अल्लाह जा बाना मां के मंद ना मता करे मां के दड़को दे जनाब मूसा नबी जिस आखिर में कुरानी लफ्ज केड़ा छा नौजवान चई सही इन गाल के छड़ियो ता मानी खाओ बस ता मानी खाओ चई ना वो मूसा अलैहि सलाम सुनने कोन तो कोई मूसा इतो ही नहीं चई यार बुदा केड़ा लफ्ज चई चई सही न गाल के छड़े दे ओ नौजवानो मता के दर्स इन कुरान जे ला तो चवा नौजवान के भी चवा चई सही न गाल के छड़े दे अम्मा रोज ये चवंदी छा चवंदी तई चई से अम्मा रोज मानी खाई चवंदी बा अल्लाह कंदो जन्नत में मूसा नबी सा गडू हूंदे साईं काथे मूसा नबी काथे मां अम्मा बेटा रोज ये चवंदी जनाब मूसा अलैहि सलाम चए तो मां के सुञाणी तो चई से न ताजा तारवी न थियो जे अल्लाह जबाना तुजी अमर जी रब दुआ कबूल कई तई माई मूसा नबी हां मां के रब मोकलियो आ त तोखे बिशारत दिया त तुजी अमर जी दुआ कबूल थी वई तू मुसा गड जन्नत में होंदे ए मां के गारियो अरे घरन जालिमन त पाजे अबे अम्मा के घरां थिका दई कडी पिट जीविया जालिम अबू अम्मा हथ खड़ाई मूसा अलैहि सलाम जने निकरंदो न घरा अमर मरी वियस अल्लाह फरमाए मूसा हाने ख्याल सा निकर अगे घरा निकरने तुझी कुराड़ी अमर ही हथ कंदे अल्लाह मुझे मूसा जी पार अल्लाह मुझे मूसा जज्बाती थई नाराज न थी जाए अल्लाह मुझे मूसा जी पारत थई ओ मूसा अमर घुराई दमाए पान दे हाने पोया दुआ देण वारो कोन हई तंजे करे कदम सोचे समझी कर अरे अबो जेरो आ त दुआ जो दर खुलल आ अमर जेड़ी आ त दुआ जो दर खुलल आ अबे अम्मा जो कदर उन खां पुछ जिन जो अबो अम्मा मरी विया जे अबो अम्मा जेरा थई अज वायस का बाद में घर बैठा थई उन जा पैर खट दे हन बई हथ उनी पैरन ते रख खुदा जो कसम रब का वनी माफी वठ अबे अम्मा के राजी कर अबो अम्मा मुकाबले जी जाए न थई अरे दोस्तन सा त फिरोज कावड़ जी मुकाबला बियन सा कर हेने तो मुकाबला करे जो साहबी दो जे या रसूल अल्लाह मां पाजी अम्मा के कुले दे खणी हज कराए मु उम्रो कराए सही थोड़ा लातम पान फरमाए मुजा बचड़ा चाबो चवी साईं मुझे अम्मा कुराड़िया काबतुल्लाह जो तवाफ करायो मास हज उम्रो करायो मास थोड़ा लादम अल्लाह 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 बुधो अरब खान हमारा जे गोठ जा गैरतमंद मुसलमानों नौजवानों हुजूर फरमायो पुत्र हज उम्रो कराए सही हा पान फरमायो एक रात जो भी अम्मा जो थोरो न लादो दई हुआ रात जने अम्मड़ तो के खीर प्यारे सुमारियो हो अया पान अख मसबू दई तो पेशाब कयो पायखानो कयो रड़ियों कयई अम्मड़ू थी तो के चंबो न आई वरी भाकुर पाए तुझी पलीती साफ करे वरी नरम गरम बिस्तरे ते सुमारे वरी थंज प्यारे सुमारे उन रात जो भी थोरो न लातो थई करे फरमाए जेको अबे अम्मा जे चेहरे के दिसे मुजो अबू अम्मा रहमत पान फरमाए कबूल पल हज उम्र जो सवाब रमजान महीनो अचे तो नबी से ना करने चढ़िया त जिब्रील आयो त रब जी रहमत का कटल अचे तो रमजान तुन ससन जी दुआ रद्द न थींदी थई कबूल थींदी थई घणा बाबा घणा टे ससन जी दुआ रद्द न थींदई कबूल थींदई दावतुल मज़लूम मज़लूम जी आह का नबी से फरमाए पाण के बचायो जालिम जुल्म जो करे अचे तो भयो हमरा वने भयो कारे बियो वने चई यार मदीने चई यार मां भी वेंदुसि पर एडा न अज तक एडा हलो विच पिया कयो हलंदे हलंदे बयाबान जंगल में आने करे तलवार खणी बीठुसि त मां क़त्ल कंदो मां यार
मां तुझो केड़ो डोह कयो जो कत्ल कंदे ही माल ॾियां ही घोड़ो ॾियां सब तुझा थई जई यार हे माल त मुंहिंजो घोड़ा त मुंहिंजो पर तोखे मां कत्ल कंदुमि चई भल छॾ त मां 12 कातूं पण जे लाइ सजदे में वियो सलातुल हाजात उते वञी करे रड़ियूं पियो करे भला केर जो कमज़ोर जी दाह ॿुधे अम्मन युजीबुल मुज़्तर इज़ा दआ व यक्शिफु सू जो कमजोरन जी फरियाद के बुध रड़ियों पियो करे या हय्यु या कय्यूम या हय्यु या कय्यूम या हय्यु या कय्यूम व बिरहमतिका नस्तगीस या मुगीस अगिसनी या मुगीस अगिसनी या मुगीस अगिसनी वेठो पियो सजदे में सॾे ओ हमेशा तेरा ओ जिंदा ओ दाइम कायम ओ हय्य कय्यूम अल्लाह मुझी मदद कर ओ फरियाद ॿुधण वारा मुझा अल्लाह मुझी मदद फरमाए चओ न सुभान अल्लाह ये जो नजर कई घोड़ो पियो अचे जेको ज़ालिम जो तलवार कयूं घोड़ो पियो अचे तेज हिन जो त हे त कब्ज़े में आ अगु हिन जो वठां हे जी जो आयो वो भी अख शिंब में पियो अचे हथ में तलवार ठका जो कढ रहे त ज़ालिम जी मुंडी हली हे वेचारो सजदे मां उतो ते ॾकण में शुरू थियो भला वञो हे त वॾी बला आहे हिन या बरकातूं पढ़णो ॾिनियूं हिन त देरी न कई पुछईंसी बि न चई से ॾकण में शुरू थियो बस मुंहिंजो कम पूरो हे मथियो आयो चई यार घबराना मां ज़ालिम न आया मां तुझी नुसरत लाइ आयो आहियां चओ न सुभान अल्लाह नथा चओ हा घबराना असां मलाकनि जा तो साह जो कढी छॾिया अल्लाह जा बाना जॾहिं सजदे में पहिरीं दाह कयई रड़ा आसमान ते पहुती या हय्यु या कय्यूम दाह आई तुझी दाह दे सॼो आसमान लुडी असांजो क्या मता वरी भी दाह कई त आसमान जा दरवाजा चीकाटन सां खुली विया सब असांजो पक क्या मत टी दाह कई त आसमान जे दरवाजन मां बाहि जा उल्ला पिया निकरन असांजो क्या मत अची वई रब फरमायो ना ना क्या मत न अथव हे मज़लूम जी आह अथव हे मज़लूम जी फरियाद क्या मत ना है आए कोई मलाइक ने मज़लूम जी मदद करे मां के घोड़ो मिलियो मां चयो अल्लाह मां के मोकिल मां तुझी ज़मीन न ॾिठी आहे घोड़ो मिलियो तलवार मिली हिन ज़ालिम खे ख़त्म कई पियो वञा यार तूं काॾे थो वञे चई यार मां मदीने थो वञा जे मदीने वञे मिठे मुहम्मद करीम खे मुंहिंजा सलाम ॾिजा चओ न सुभान अल्लाह हा मज़लूम जी आह खां पाण खे बचायो मज़लूम जी दाह खां फरियाद खां जागो था जेके नंढ पिया तो खणो हा सही आहे भला जेको जागो था भई त खणो फकीर हाकिम भी अची वियो आहे स्टेज ते नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा जमियत उलमा इस्लाम आदिल हुक्मरान जी दुआ बि रद्द न थींदी थई कबूल आदिल इमामुल आदिल आदिल हुक्मरान घर जो वॾो आ शहर जो वॾो आ ॻोठ जो वॾो आ मुल्क जो वॾो आ खुदा जी ज़ात जो कसम जे आदिल हुक्मरान हुयो त मुंहिंजो सुहिणो उमर हो चओ न सुभान अल्लाह उमर खुदा जी ज़ात जो कसम एॾो अदुल जो हिकु दफ़े काबतुल्लाह जो तवाफ जो गस्सान जो बादशाह करे तवाफ जो करे पोयां ग़रीब उन ग़रीब जी लत उन बादशाह जे चादर ते अची वई हमरा गारो थियो अरे ठका चपाट कर रहे
मुझी चादर दे लत उन्हें ॾिठो पए रोंदो रोंदो सोने उमर फारूक हटायो साईं तुझे हुकूमत में के चंबा पे लगन चपाटा लगी आ चे कहीं से फिर वठी जोस वठी आए तवज्जो कजो अरब खान हमारा जे गोठ वारो चे हजरत उमर फरमाया न के तो चपाट या चई साईं हा छो चई चादर ते लत ॾिनई चे हां अदर से दे हलो तवा अदर से दे हलंदा जो चादरा गरीब काडे वजन अने चपाट अने चे साईं मां बादशाह चईना काबे जे तवाफ में सब एक जड़ा मां तव्हां पुछां थो तव्हांजे ॻोठ जो वॾेरो वञे या सरदार मारन जो सरदार मदीने मके वञे त उते छा पंहिंजा लटा पाए तवाफ कंदो या ॿ कपिड़ा पाइणा पवंदसि घणा ॿ हिकु हेठ ते हिकिड़ो खुलो हा पोइ उमिरो करे मथो कूड़ाईंदो या चवंदो मां सरदार न कूड़ाई दबदबे वारा बादशाह कूड़ायो वॾाई मारियो हाजरा वांगुरु डोड़ो सफ़ाई मरवा हिते दुनिया जे अंदर सब हिक जहिड़ा हो तंहिंजे करे चपाट लॻंदई ईअं नाहे त ॿाहिरीं सिफ़ में अमीर चंद कॾा गाॾे हलाइण वारा पोइ वञनि ना ना ॿाहिरीं सिफ़ में बादशाह बीठो हूंदो गॾा गाॾे हलाइण वारो बि अल्लाह अकबर बसा हिते गुज़र ॾियोसि परे थी न रोज़ा छड़ो गरीब रखनि वॾेरा न ईअं न अथव सभु रखनि वडेरन के रब इन करे निवाए त रोज़ा रखो ताकि उन बुख जी खबर पए जो ताजे दस्तरखान दे 70 क़िस्मन जा ताम पिया अचनि इन गरीब के खाइण जे लाइ वेला वेला मानी नाहे ताकि बुख ताकि तंग करे त ताकि खबर पए त बुख छा होंदी आ उन छा होंदी आ गुरबत छा होंदी आ रब एहसास पियो ॾारे हज़रत उमर हाणे चबाट चई मां हाणे मुस्लमान बि थियो आहियां ताज़ो हाणे हज़रत उमर फरमाए मुसलमान थियो आ त को थोरो कयो थई छा हे त रब जो थोरो थई अल्लाह फरमाए मुंहिंजा सोना चवनि यमुन्नून अलैका नस्लमू कुल्ला तमुन्नू अलैया इस्लामकुम बलिल्लाहु यमुन्नु अलैकुम अन हदाकुम लिल ईमान इयो को तुम सादिकीन देखो ॾाढा सुभान अल्लाह चे मदीने वञे आया ॾाढा चवंदो त हाणे वेंदो अल्लाह तो फरमाए मुंहिंजो थोरो अथनि जो ईमान न मान हिदायत न मान इस्लाम चपाटा है ये उमर जो अब्दुल्ला आदिल हुक्मरान जी दुआ रद्द न थींदी आ हथ खणंदो कबूल वाह उमर तुझे चिट्ठी जो कमाल चिट्ठी मिस्र जे नील दरिया हॾे लिखई हाओ जे पानी छोकरी सां ॾींदो आ असां तोखे न खपे तुंहिंजो पानी छोकरी न ॾींदासीं जे करे अल्लाह जे हुक्म सां वांदो आ त उमर जी चिट्ठी मिलण सां वही पहो रात जो चिट्ठी विझी आया सुबह जो कनदार पानी पियो वहे थोरो तो जग हजरत उमर खुदा जी ज़ात जो कसम दुआ पियो घुरे अल्लाहुम्मा रज़ुक़नी शहादतन फी सबीलिक व वफातन फी बलद हबीबिक अल्लाह मां उमर के मौत रे शहादत जो पर दे भी मिठड़े मोहम्मद करीम जे शहर मदीने में ये न जाना कि अल्लाह से मां फातो घर में मुके मार मौत अचे न मौत न घुरंदो कर जिंदगी नेमत है जवानी जो कदर कर आसूदगी जो कदर कर तंदुरुस्ती जो कदर कर हयाती हयात का कबल मौत का साईं फरमाए पंहिंजे हयाती के मौत जे अचण खां अॻु में गनीमत समझ घुर न मौत जे घुरणो अथई न पोइ हीअं चओ अल्लाह मूंखे मौत ॾे शहादत अल्लाह मां मस्जिद में हुजां सजदे में मौत दे अल्लाह मूंखे रमज़ान जे महीने में मौत दे अल्लाह मूंखे काबे में अल्लाह मूंखे अल्लाह जे रस्ते में पंहिंजे रस्ते में कबूल कर बस इहो मौत घुर भई न त मां मरां हज़रत उमर दुआ घुरी शहादत मिलियसि मदीने में मिलियसि नबी मस्जिद में मिलियसि आओ मोहम्मद जे मुसल्ले ते मिलियसि सुबुह जी नमाज़ पढ़ाईंदी हज़रत उमर फारूक जा चौबेड़ा पार थी 3 नंबर में अस्साइम हीन युफ्तिर शाम जी टाइम ते इफ्तारी वाले पकोड़न न तक जाए समोसन न तक जाए
सॼे ॾींहं जो थकावल, अखियूं अंदर हली वई, चप सुकी आहे, पेट पुठी सां निमाणा नेण खणी करे पियो दुआ घुरे। अल्लाह फरमायो मलाइको ॾिसो सॼो ॾींहुं उञो बुखियो, न मानी न पानी, चप सुकी वियसि, नड़ी सुकी वियसि। हिन टाइम ते सॼो ॾींहुं मां हुकुम कयोमांसि त न खाइजांइ न पीजांइ, न खाधई न पीतई, लिकी खायां त ज़ाल बि न ॾिसे सां, पर भाउ मुंहिंजो हुउसि, मूंखे सम्झे पियो त मुंहिंजो रब ॾिसे थो हर हाल में। सॼो ॾींहुं बुख कटी अथई, हाणे शाम जो टाइम आहे, बाक़ी 2 मिंट पिया हन रोज़े छोड़ में, पर अॻ में ओॾे मानी ॾे कोन पियो तके, अॻ में मूंखे पियो अर्ज़ करे त मुंहिंजो हे मसइलो हल कर, मुंहिंजो हीअ दुआ क़बूल कर। रब तो फरमाए ओ मलाइको तां छा आहे तो इन रोज़ेदार जा हथ ख़ाली नथो मोटायां, क़बूल तो करे छॾिया। रोज़ा रखबा, उलमा सां साथ ॾिबो, दुआ कयो त अल्लाह ताला हिन मुल्क में क़ुरान जो कानून आणे, ऐं दुआ कयो त अल्लाह इमरान खान जूं पाड़ूं पटे, नथा चओ ईद खां पोइ पट बस। हाँ, कायदे जमियत मौलाना फजल रहमान जे इस्लामाबाद हलण जो ऑर्डर ॾे ऐं ॾींदो। मिलियन मार्चूं कंदे 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 मौलाना हाणे बस आख़िरी रहियल आहे इस्लामाबाद, त पंहिंजे सिरनि सां कफन ॿधी नामूस रिसालत लाइ, अज़मत रसूल जे लाइ, आओ तहफ़्फ़ुज़ ख़त्म नबूवत जे लाइ इस्लामाबाद पहुचो, त पोइ कहिड़ा कहिड़ा मुजाहिद पंहिंजे सिरनि सां कफन ॿधी करे इस्लामाबाद पहुचा। नारे तकबीर, कायदे जमियत तुम कदम बढ़ाओ, ललकारा ललकारा। चो इंशाअल्लाह अल्लामा राशिद महमूद जे क़यादत में चो हलंदासीं इस्लामाबाद, चो हिननि जा तख्ता ऊंधा कंदासीं, चो हिन मुल्क में इस्लाम जो कानून ऐं निज़ाम मुस्तफ़ा ज़रूर ईंदो। उलमा सां साथ ॾियो, ज़िंदगी बाक़ी, मुलाक़ात बाक़ी, वमा तौफ़ीक़।